मस्जिद में वेजे तो किबले रुख थी वेजे। भलो वेहण अल्लाह जो पसंदीदा वेहण वो आज को किबले रुख थी वे। किबले रुख थी जॾहिं महिल माण्हू वेहे थो तो उनजे मथां अल्लाह जी रहमत वसे। हूअं त ऐनमा तुवल्लू फथम्म वजहुल्लाह, जाॾे नज़र कंदो ताॾे अल्लाह, हर पासे रब जा जलवा। पर जिहत जेका किबले जी मुक़रर थी आहे उन में वधीक फज़ीलत आहे। अफ़ज़लुल जुलूस क़ुबालतुल क़िबला, भलो वेहण इहो आहे जेको किबले खे साम्हूं थी वेहे। ऐं निमाज़ पढ़ी माण्हू बावज़ू पंहिंजी जाइ ते वेठो हुजे, फ़र्ज़ निमाज़ पढ़ी नमाज़ वारी जाइ ते वेठो हुजे बावज़ू त 70,000 मलाइक उन जी रहमत ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआ करनि था। सम्झो, माण्हू निमाज़ पढ़ी तड़ तकड़ में भॼी वञनि था, ॿाहिरि वञी होटलुनि ते वेठा आहिनि, घरनि में वेठा आहिनि, या पंहिंजो गैर ज़रूरी लायानी कचहरियुनि में वेठा आहिनि। उनजो को फ़ाइदो त न आहे, रहंदो नुक़सानु आहे। पर जेको मस्जिद में जेका थोरी देरि वेहंदो उहो उनजे लाइ अजर ऐं सवाब आहे। इंतज़ारु सलात बाद सलवात, हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जो इंतज़ार करे वेहण, इहो अहिड़ो अमल आहे जेको गुनाहनि खे मिटे छॾींदो आहे। हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जे लाइ वेठो हुजे। हिकिड़ी रिवायत में आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ाई, वो साईं जन पंहिंजे हवेली शरीफ़ ॾे रवाना थी विया। के असहाबी जेके कमनि कारनि वारा हुया, तिजारत वारा, ज़राअत वारा, कम धंधनि वारा, निमाज़ पढ़ी हलिया विया। के वरी असहाबी हुया जेके मस्जिद शरीफ़ में वेठा हुया, ॿियो को कमकार न आहे, वांदा आहिनि, मस्जिद शरीफ़ में वेठा हुया। पोइ थोड़ी देर गुज़री तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वापस मोटिया, पर तकड़ा तकड़ा अचन पिया जो असां बि चवंदा त अहिड़ो साईं जन जो तकड़ो अचण असां कॾहिं न ॾिठोसीं। हुज़ूर जन तकड़ा तकड़ा वापस आया ऐं वॾा वॾा साह खणनि पिया। त असां बि जेकी वेठा हुया मस्जिद शरीफ़ में, उहे साईं जन मुतवज्जे थिया त ज़रूर को हुकुम नाज़िल थियो आहे, का आयत आई आहे, या को वाक़ियो थियण वारो आहे, तॾहिं अल्लाह जो हबीब वरी वापसि जल्दी मोटी आया आहिनि। असां बि गॾु थी विया। साईं जन फरमायो त ॿुधुव, हिन वक़्तु जेॾी महिल मां घर ॾे वापसि मोटी वियुसि, अचानक मुंहिंजी नज़र मथे खॼी वई आसमान में। ॾिठुमि त हिकिड़ो आसमान जो दर खुलियो आहे जेको कॾहिं बि न खुलियो, अॼु उहो दरवाज़ो खुलियो। उतो मूं ॾिठो त मूंखे मुंहिंजे रब जो जलवो नज़र आयो। मां पंहिंजे रब जो जलवो ॾिठो। पोइ ॾिठुमि त अलाह ताला पंहिंजे सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾु करे ऐं हिननि माण्हू जेके तव्हां वेठा आहियो मस्जिद शरीफ़ में, इन्हनि खे ॾेखारे ऐं रब ख़ुशीअ जो इज़हार पियो करे। युबाही बिकुमुल मलाइका, तव्हांखे ॾिसी ऐं मलाइकनि खे ॾेखारे रब ख़ुशीअ जो इज़हार करे चवे पियो त उन्ज़ुरू इला इबादी, ए मलाइको मुंहिंजे पाननि खे ॾिसो, कद कदो फरीदतन वहुम यंतज़िरून उखरा। हिकिड़ी निमाज़ पूरी कई अथनि, वरी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेठा आहिनि। ॾिसो त सही मुंहिंजे पाननि खे। अल्लाह ताला ख़ुशीअ में
पंहिंजे फ़रिश्तनि खे ॾेखारे रहियो हुयो। इन्हनि माण्हुनि सां रब एॾो ख़ुशि पियो थिए जेके हिकिड़ी नमाज़ पढ़ी वरी मस्जिद में ॿी नमाज़ जे इंतज़ार में वेठा आहिनि। सम्झो था? त जॾहिं बि तव्हांखे मौक़ो मिले थो मस्जिद शरीफ़ में अचो त का देर रब जे घर में वेहंदा कयो। तकड़ा भॼो न, तकड़ा ॿाहिरि न निकिरो, अलाह जे घर में वेहो। इहो तव्हांजो वेहण सजायो। मां एॾे वियुसि, पंहिंजो मुल्क आहे हिकिड़ो, समुंड जे ॿेट ऐं नंढा नंढा ॿेटनि जो मुल्क आहे, मालदीप जो मुल्क। उते मां वियुसि त इहो मालदीप जो मुल्क जेको आहे इहो 100 सैकड़ो मुस्लमान आहे, हिकिड़ो बि काफ़िर न आहे। ईअं के सियाहत जे लाइ चवंदा त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी तुंहिंजा मक़ामी जेके रहवासी माण्हू आहिनि 100 सैकड़ो मुस्लमान। हाणे असांजो पाकिस्तान इस्लामी मुल्क आहे, पर पाकिस्तान में बि 15-16 सैकड़ो गैर मुस्लिम आहिनि। ईसाई बि आहिनि, हिंदू बि आहिनि, वाणिया आहिनि, कोडी आहिनि, भील आहिनि, मेघवाड़ आहिनि, कई पंहिंजो मज़हबनि जा माण्हू रहनि था। ईसाई बि आहिनि, यहूदी बि आहिनि, सिख बि आहिनि, जैन बि आहिनि पाकिस्तान में। पर मालदीप जो मुल्क जेको आहे उहो ॾिठो त 100 सैकड़ो मुस्लमान आहे। उते जे माण्हू जी मूं अजीब ॻाल्हि ॾिठी। अजीब ॻाल्हि इहा ॾिठमि जो आहे न को उन्हनि जो को ज़रात आहे, न को बनी आहे, न ॿारो आहे। बस जेके दुकानदार आहिनि या वरी ॿियो को कमु सनत जो कनि था या तिजारत जो कनि था। पोइ मूं ॾिठो त फज्र जी निमाज़ ते ख़ल्क़ अचे, सॼियूं मस्जिदूं भरिजी वञनि। वरी मस्जिद में जो निमाज़ पढ़ी वरी वेठा हूंदा, तस्बीहूं हीअं टंगियूं पियूं आहिनि दीवारुनि ते। कोई कंहिं ख़ासि माण्हू जूं न, पर ईअं ई टंगियूं पियूं आहिनि जंहिंखे वणे उहा जेका तस्बीह खणी वेही पढ़े। क़ुर शरीफ़ बि रखिया आहिनि, तस्बीहूं बि रखियूं आहिनि, ऐं विर्द वज़ीफ़नि जा किताब बि रखिया आहिनि। पोइ इहे माण्हू पढ़ी पढ़ी इशराक जो टाइम थींदो या 8-9 थींदा पोइ वेंदा। पोइ वरी मां ॾिसां त मिसाल 8-9 थी विया, 9 थी विया, 9:30 10 थी विया, वरी माण्हू मोटींदा वापसि, वरी मस्जिद में अची वेंदा। पोइ जेसीं पेट पारी थिए तेसीं ताईं इहे माण्हू मस्जिदुनि में वेठा आहिनि। के तस्बीहूं वेठा पढ़नि, के ज़िक्र वेठा कनि, के पंहिंजो नफ़िल पिया पढ़नि, के अज़कार में वेठा आहिनि। पर ईअं मूं अक्सर माण्हू ईअं वेठा आहिनि, अक्सर मस्जिदूं भरियल। मूंखे अजब लॻो उन्हनि माण्हुनि खे। हाणे असां वटि त ईअं आहे जो निमाज़ थी वई त बसि मस्जिदुनि खे ताला हणी मुला बंदि करे सुम्ही पवंदा घर वारे। मस्जिद हुई हैदराबाद में तव्हां ॾिसो न, कोटड़ी में वञी ॾिसो, मस्जिदूं बंदि करे ताला हणी हलिया वेंदा। पर उते सी मस्जिदूं खुलियूं पियूं आहिनि ऐं माण्हू वेठा इबादत कनि, वेठा नफ़िल पढ़नि, वेठा ज़िक्र अज़कार कनि। ऐं उतों जे माण्हू जी, मालदीप जे माण्हुनि जी इहा आदत आहे जो मच्छी मारींदा न, घणे भाङिया माहीगीर आहिनि, मच्छी मारींदा आहिनि। पोइ मच्छी मारींदा त जेका पहिरीं मच्छी लॻंदी उहा रधे पचाए ठाहे जेको मस्जिद जो इमाम हूंदो मोली साहब उनखे पहुचाईंदा। इहा उनजी आदत। या वरी मिसाल को कारोबार थी वञे, को किथों पैसा 5 रुपया नफ़े में मिलनि तो उन में जो को हिस्सो कढी उहो अचे मौलवी खे पहुचाईंदा। मालदीप जा मौलवी ढवनि में सो मस्जिदुनि शरीफ़नि सां दिलि रखणु, मस्जिदुनि में वेहण, इहा ख़ुदि इबादत आहे। पर असां वटि माण्हुनि खे अलाए छा आहे जो बसि मस्जिदुनि में सुख नथो अचे, ॿाठ लॻी पई आहे, बसि निकिरूं जान।
हबीबन करीम फरमाया अल मुमिनु फिल मस्जिद का समक फिल बहर। मोमिन बानो मस्जिद में इंदो आ ये समझदो जे मच्छी दरिया में वञी पए। वल मुनाफिक फिल मस्जिद का तैर फिल कफस। मुनाफिक मानो मस्जिद में इंदो तो ये भाईंदो जे पखी पिंजरे में फासंदो आ। पखी जो पिंजरे में फासे तो आंध मांध हूंदस, बेकरारी हूंदी तो किथों किथों मिले तो बाहर भजा। मस्जिदुन में वेहण अल्लाह ताला जल शानु वक्त वारन खे नसीब कंदो आ। मस्जिद शरीफ में बावजू वेहजे वरी जेको जेका देर वेहो सा किबले रुख थी वेहो। ऐं मस्जिद शरीफ जे अंदर पंहिंजो कंगो न ॾियो वारनि खे। वारनि पंहिंजनि खे कंगो न ॾियो। कंग ॾियण सां ज़रूर वार छणंदा किरंदा, मस्जिद शरीफ में वो वार किरंदा, इहा मस्जिद जी बेअदबी आहे। मस्जिद में कंगो न ॾींदा कयो। ऐं मस्जिद शरीफ में वेहो त हे जीअं कई वेठो आहे न, हे हीअं करे हीअं हथ विझी हीअं वेहण बि जाइज़ न अथव। हेॾे ॾिसो होॾे हीअं हे सॼे हथ जूं आङिरियूं खॿे हथ जे आङिरियुनि में विझी हीअं करे इन वेहण खां मदीने वारे साईं मना फरमाई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उम्मत खे मना फरमाई आहे। ख़ुसूसन जेॾीमहिल निमाज़ जे इंतज़ार में वेठा आहियो त हीअं करे अक्सर माण्हुनि जी आदत आहे। चङा भला मौलवी गुलाम वेठा आहिनि, हीअं करे वेहंदा, हीअं वेठा हूंदा। समझो था, इन वेहण खां मुझे सुहिणे महबूब मदीने वारे साईं मना फरमाई। छो त इहा जेका तशबीह आहे सा अल्लाह जे अज़ाब सां तशबीह आहे। जॾहिं क़ब्र में माण्हू मुजरिम माण्हू खे क़ब्र में पूरींदा त हे पासराटियूं जेके न इहे बि हीअं आहिनि। माण्हू जो पासराटियूं हीअं आहिनि, विच में इहो आंड्रा गुंडरा इहे जिगर जेरा बुकियूं ये विच में, ऐं हे जेके फणियूं हीअं इहे पासनि सां हीअं ठहियल। पोइ जॾहिं मुजरिम ऐं ॾोहारी माण्हू ईंदा क़ब्र में त इहा क़ब्र उन्हनि खे हीअं भीड़ हूंदी, उन ते सोढ़ी थी वेंदी। पोइ हीअं जो उन्हनि खे भीड़ ॾींदी त इन्हनि जूं पासराटियूं साॼियूं खाॿियुनि में हीअं पइजी वेंदियूं। इहे पासराटियूं हीअं हिक ॿिए में अंदरि पेवस्त थी वेंदियूं। त इहा अल्लाह जे अज़ाब सां तशबीह आहे। इन जे करे साईं जन मन फरमाई आहे त मस्जिद में वेहो त तव्हां ईअं करे आङिरियूं विच में विझी न वेंदा कयो। ॿियो वरी माण्हुनि जी आदत आहे ठकाव कढणु। आङिरियुनि मां ईअं ज़ोर ॾींदा, ईअं ठकाव कढंदा। मस्जिद में वेठा हूंदा त बि इहे ठकाव जेके आहिनि इहे शैतान जा टिट आहिनि। इहे तव्हां मस्जिदुनि में वेही इहो आवाज़ न कढंदा कयो। मस्जिदुनि में ठकाव कढणु इहो ठीकु न आहे। या वरी मस्जिद शरीफ में माण्हू वेहनि था त पोइ वेठे वेठे हवा अची वई, पोइ उहा हवा हिकिड़ी बिना आवाज़ जे निकिरंदी आहे, ॿी वरी धूड़ियो करे निकिरंदी आहे, फायर में थी वेंदी आहे। इहा हवा मस्जिद में न कढिजे। इन सां अल्लाह जे मलाइकनि खे तकलीफ़ पहुचे थी। जेकॾहिं तव्हांखे हवा तंग करे त ॿाहिरि निकिरी वञी पाण खे थधो करे पंहिंजो पेट ठारे पोइ वरी वापसि मस्जिद में मोटी अचो। मस्जिद शरीफ में अंदरि इहा हवा न कढिजे। ऐं मस्जिद शरीफ में दुनियावी गुफ्तगू न कजे। दुनियावी कचहरी, दुनियावी ॻाल्हियूं ॿोलियूं इहे न कजे। क़ुरान पढ़जे, दुरूद पढ़जे, अल्लाह जो ज़िक्र कजे, विर्द वज़ीफ़ो पढ़जे, नेकी जी ॻाल्हि कजे, नेकी जी ॻाल्हि ॿुधजे। बाक़ी मस्जिद शरीफ में दुनियावी ॻाल्हि ॿोल न करणु खपे। हाणे मूं ॾिठो मस्जिद नबवी शरीफ में हरम पाक में हिकिड़ा माण्हू वेठा आहिनि। हाणे बांग में अञा देरि आहे, अञा कलाक खनि आहे, उहो मोबाइल ते गेम वेठा खेॾनि।
गेम मोबाइल ते टच स्क्रीन मोबाइल ते गेम वेठा अरे ख़ुदा जा बाना रसूलुल्लाह जो हरम आहे लहव लाभ आहे ही पंहिंजो हिकिड़ो शैतानी कमु आहे तव्हां इहा गेम वेठंदा मस्जिद में खेॾो या मोबाइल बि वॾो सम्झो त खांजाणो आहे हिन दौर जो माण्हू वेठा हूंदा मोबाइल में वेठा रिंगटून वॼाईंदा या वेठा पंहिंजो ॾिसंदा नेट खोले वेहंदा ॿाहिरि पेट में थो भरिजे वरी मस्जिद में बि आहे शैतानगिरी खोले वेहंदा मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे घर में वेहो त इहे मोबाइलूं पंहिंजूं बंदि करे पोइ वेहो निमाज़ ते अचो त मोबाइल बंदि करे अचो ऐं मस्जिद शरीफ़ में वेठा हुजो त पंहिंजी मोबाइलुनि में इहे शैतानी शयूं न खोलियो न ॾिसो जेको वक़्तु मिले त मस्जिद शरीफ़ में वेही अल्लाह जो ज़िक्र कयो ॿियो वरी ओगराई ईंदी आहे न वॾी इहा ओगराई खे मदीने वारे साईं नापसंद कयो वॾे आवाज़ कन माण्हू जी आदत हूंदी आहे ओगराई ईंदी ॼणो पाॾो थो रंभे हासेकार वठी उन मां आवाज़ कढंदा हालांकि जेकॾहिं हवा अचे थी वात मां ओगराई वारी उनखे माण्हू थोरो कंट्रोल करे त उहा हवा नक मां बि कढी सघिजे थी हवा पंहिंजो वात मां बि कढी सघिजे थी बग़ैर आवाज़ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में साईं जन जी मजलिस लॻी पई त हिकिड़े माण्हू वॾे सॾु ओगराई हुज़ूर जन उनखे फरमाए थी इहो पंहिंजो आवाज़ असां परे छो थो करे उनखे मजलिस मां उहो उथी वियो या उनखे उथारियो वियो त मस्जिद शरीफ़ में वेही या ओगराई ॾियण वॾे आवाज़ सां इहे ॿियनि जे तकलीफ़ जो सबबु थिए थी ऐं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे इहो मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो बि आहे हिकिड़े भेरे मां हरम पाक में वेठो हुजां त हिकिड़े माण्हू मुंहिंजे पासड़े में वेठो हुजे इहे पंजाब जा माण्हू अक्सर करे गरम मसाला खाईंदा आहिनि ऐं इहे पंहिंजो चटनियूं कुटनियूं इहे शयूं घणियूं खाईंदा आहिनि पोइ उहे जेॾी महिल माण्हू इहे गरम मसालनि वारी भाॼी खाए थो न पोइ उनखे ओगराई जो ईंदी त उन मज़ा उहा थूम जी ऐं उन्हनि जी धप पई निकिरंदी इहो मूं पाण आज़माए ॾिठो आहे मुंहिंजे पासे में कोई अहिड़ो माण्हू वेहंदो आहे न इहे ओगराई ॾींदो आहे त उन में बाक़ाइदे सां इहा बूइ निकिरंदी आहे खाधनि जी ऐं उन्हनि जी थूमारे जी ऐं साईं मुंहिंजा जेके चटनियूं कुटनियूं आहिनि उन्हनि जी बूइ उन्हनि मज़ा मुंहिंजे वात मां निकिरंदी आहे हिकिड़े सलीम तब माण्हुनि खे इहा बूइ ॾाढी ॾुखी लॻंदी आहे सम्झो था इन जे करे मस्जिद शरीफ़ में इहा हवा वॾे सॾ न वातूं कढिजे न हेठों कढिजे मस्जिद शरीफ़ जा इहे आदाब आहिनि जेको इन अदबनि ते अमल पैरा थी अल्लाह जे घर में वेहे थो त रब जी ज़ात उन सां ख़ुशि थिए थी अल्लाह ताला मलाइकनि खे ॾेखारे ख़ुशीअ जो इज़हार इन्हनि माण्हुनि जे लाइ कंदो आहे जेके इन अदब सां मस्जिद में वेहंदा अल्लाह ताला जल शान